जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त 10 ॾींहंनि जो तव्हांखे गॾु रहणो आहे। हिकिड़ो तव्हांजो घरु आहे ऐं हिते जेको तव्हां रोज़ो रखी वेठा आहियो उहो निहायती ईमानदारी सां पंहिंजे मोहबत माठेड़ी लहजे सां रहबर सिंध साईं GM साहिब जा फ़िक्री पैरोकार आहियो। उन ई किरदार सां तव्हां हिते हिक ॿिए जा भाइर थी हिक ॿिए जा बाह ॿेली थी हिते वेहंदो हिन कैंप ते। लहंदा चढ़ंदा सिज हज़ार ऊपर रहंदियां सागी लहंदा जुग जुग जियंदो हर एक सुजदो तुंहिंजा कदमनि खे पियो चुमंदो।